बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबका पहिरीं त 2 मई ते जेको सो कमल किशन जो जेको बेगुनाह क़त्ल कयो वियो आहे, आउं सम्झां थो इंसाफ़ जो क़त्ल थियो आहे। छो त अक़लियती बिरादरी असांजे पाकिस्तान में पुरअमन अक़लियती बिरादरी खे बाक़ाइदा कोठियो वेंदो आहे। अॼु पूरी अक़लियती बिरादरी पूरे पाकिस्तान में हिन नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज आहे। अॼु असां ज़िले मलीर जे हेडक्वार्टर मुराद मेमनगोड़ अवामी प्रेस क्लब पे मेशूरी बिरादरी जे असां मुस्लिम बिरादरी ऐं सिविल सोसाइटी समाजी ऐं सोशल जेके तंज़ीम जेके माण्हू आहियूं, इहे असां हिन कमल किशन जे बेरोई ऐं जेको सो क़त्ल जे हवाले सां सरापा एहतिजाज आहियूं। ऐं असां इहो ई मुतालबो करियूं था त पाकिस्तान में तक़रीबन हर उहो अचण वारो जेको ॾींहुं आहे उते को न के मज़लूम के न के मज़दूर माण्हू जो बेगुनाह क़त्ल कयो वञे थो। इन ई हवाले सां हीउ कमल किशन बि हिकिड़े तमामु ग़रीब ख़ानदान सां जो तालुक़ु हो ऐं पूरे घर जो कफ़ील हो। ऐं आउं सम्झां थो त हिकिड़े कमल किशन जो क़त्ल न थियो आहे, पूरे हुन ख़ानदान जो क़त्ल थियो आहे। छो त पूरो ख़ानदान बाक़ाइदा हिकिड़ो वाइस कफ़ील हो, जंहिंजे शहीद थियण खां पोइ बाक़ाइदा मतिलबु पूरो ख़ानदान डिस्टर्ब थी वियो आहे। त असां जेके बि आला इख्तियार माना आला अमलदार आहिनि, उन खां पोइ असां मलीर वासी कराची रूरल नेटवर्क किरन सिविल सोसाइटी ऐं मलीर जे पूरी आवाम जे तरफ़ां आउं पुरज़ोर मुतालबो थो करियां त कमल किशन जे ख़ानदान सां इंसाफ़ कयो वञे ऐं फौरी तौरु जेके बि उन जे अमलदार जेके मुलविस आहिनि इन जे बेगुनाह क़त्ल करण में उन्हनि खे सख़्तु कटहरे में आणे उनखे सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे ऐं कमल किशन जे ख़ानदान सां बाक़ाइदा इंसाफ़ कयो वञे ऐं उन जी जेको सो माली सहायता बि कई वञे ताकी उहो ख़ानदान दुबारा पंहिंजे इन मुआशियात हवाले सां जेको परेशानी हालत में आहे उहो बाक़ाइदा। ऐं ॿियो उन सां गॾोगॾु ऐं इंसानी हक़नि जी जेके तंज़ीमूं आहिनि, जेके जस्टिस जेके अदालतूं आहिनि, उन्हनि खे बि इहो अपील थो करियां त फौरी तौरु इन जो बाक़ाइदा नोटिस वठी करे कमल किशन सां इंसाफ़ कयो वञे ऐं उन में जेके बि मुलविस जेके अमलदार आहिनि उन्हनि खे बाक़ाइदा सज़ा ॾिनी वञे ताकी हिकिड़ो मेशूरी मोह जेका असांजी बिरादरी आहे अक़लियती बिरादरी आहे उहा पुरअमन ज़िंदगी बसर करे। ॿी सूरत में असां अञा अक़लियती बिरादरी सां पूरे पाकिस्तान पूरे सिंध में सरापा एहतिजाज रहंदासीं। महिरबानी।